अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रस बालाजी खान हाणे शेर दिल खे माराए छॾींदो। छा शेर दिल हाणे रस बालाजी खान मथां हमलो करे राबेल खे आज़ाद कराईंदो। छा वरियल खान हाणे मल्हार खे आज़ाद कराईंदो। त दोस्तों तव्हांखां सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी रहंदी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बेल न करंदो काफ़ी संजो सलाह ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट करण बकराए हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान शेर दिल जे हमले करण लाइ तयारी कंदो। हू मल्हार ऐं पंहिंजे सभिनी सहथियारनि खे चई छॾींदो तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां वॾी होशियारी पकड़ियो त वॾी होशियारी कयो। इन शेर दिल खे हाणे कॾहिं बि ज़िंदा न आहे छॾिणो। त तव्हां जेको आहे रुॻो हुनजे मथां हमलो कयो। जीअं तव्हां हुनजे मथां हमलो कयो त पोइ तव्हां उनखे कॾहिं बि ज़िंदा वापसि न छॾिजो। मंठार चवंदो त रस बालाजी खान बसि तूं परेशान न थी। असां इन शेर दिल खे ईअं त सबक़ सेखारींदासीं और दुनिया ॾिसंदी ऐं इनखे मारे पोइ वापसि मोटंदासीं। रस बालाजी खान चवंदो मंठार हा ईअं ई करणु घुरिजे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे उहो चाचे मिठल ऐं सारंग वारनि खे दिलासा ॾींदो। उन्हनि खे चवंदो त बसि तव्हां परेशान न थियो। अलाह कंदो त असां जेको आहे रस बालाजी खान मथां हमलो करे इन राबेल खे आज़ाद करे ईंदासीं। बसि तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। राबेल खे हाणे घणो ई वक़्तु क़ैद में कॾहिं न छॾींदासीं। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। चाचा मिठल चवंदो त शेर दिल वधीक मां बर्दाश्त नथो करे सघां। जो मूं तव्हां सां वाइदो कयो हर हाल में मां वाइदो निभाईंदुसि ऐं राबेल खे बालाजी खान जे आज़ाद कराईंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरियल खान जेको आहे शेर दिल सां मिलंदो। शेर दिल खे चवंदो त बसि हाणे तूं परेशान न थी रगो तूं रस बालाजी खान जे हमले करण जी कोशिशि कर। मां ॼाणा मल्हार ॼाणे ऐं सूबेदार ॼाणे मां पाण ई मल्हार खे आज़ाद कराईंदुसि। बसि तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। मूं सूबेदार सां ॻाल्हायो आहे। हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि जेको आहे मल्हार ऐं रोशन आज़ाद थी वेंदा। मिठल खे चओ तूं परेशान न थी। शेर दिल चवंदो त वरियल खान इहा तव्हांजी महिरबानी थी जो असांजी गुलामी कयो पिया त रस बालाजी खान असांखे कल्ह कोई माराए छॾे। हा वरियल खान चवंदो त शेर दिल रस बालाजी खान कॾहिं बि तव्हांखे न मारींदो छो जो तव्हां शींहुं आहियो। रस बालाजी खान हिकु बगड़ आहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी। पसंदि असां कॾहिं न हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।